तो असांजो इहो ईमान आहे एतिरो अली खे मञींदा आहियूं जेको अली खे न मञे मुस्लिमनि जो ज़ाल भुॻल भाॼी पैगंबर जे आॾो रखे वञे नबी हक़ खया मुंहिंजो महबूब हक़ खया ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब मुंहिंजो हदीस सम्झियो ओ फिक़ह जाफ़री वारो तव्हां बि ॿुधो हदीस सम्झो नबी जो भुॻल भाॼी आंदो वञे पैगंबर जे आॾो रखे मुंहिंजे महबूब हथ खया वो मुंहिंजा अल्लाह जेको तोखे सारे मखलूक में वधीक प्यारो हुजे उनखे काॾे मोकिल मसलत मानी खाए नबी दुआ घुरी आहे अली पहुतो आहे पैगंबर सां गॾु कोन्ही खाधई नारे तकबीर शान खत्म नबूवत तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत चमन चमन कली कली चमन चमन कली कली शान हैदर कर्रार नारे तकबीर हज़रत जाबिर खां रिवायत आहे काथे ताइफ़ में पैगंबर करीम हज़रत अली खे घुरायो हज़रत अली आयो मुंहिंजे नबी अली सां चङनि ॻाल्हायो सहाबा वेठा हुआ सहाबनि खे गुफ़्तगू निकितो अॼु पैगंबर भले सौट सां लिखी ॻाल्हि कई आहे ओ चक वारो मुंहिंजे महबूब जे लफ़्ज़ ॿुधा नबी जवाब ॾिनो अलीअ सां मां नथो ॻाल्हायां रब थो ॻाल्हाएसि ताइफ़ जे मौक़े ते पैगंबर हज़रत अलीअ सां थो ॻाल्हाए सहाबा थो चवनि अॼु सौट सां लिखी ॻाल्हि कई अथई जे मां नथो ॻाल्हायसि रब थो ॻाल्हाएसि ॻाल्हि छा आहे मां नबी आहियां हे सहाबी आहे माॾे वही थो अचे उहो वही वारियूं ॻाल्हियूं मां हज़रत अलीअ खे थो ॿुधायां पैगंबर सफ़र ते निकिता रस्ते में तरसिया हज़रत अली भी गॾु हुआ हज़रत अली गॾु उठनि जा पाखड़ा ॾाढा छा जा उठनि जा पाखड़ा ॾाढा लाहे करे उनजो ॾाढो हिली करे हज़रत अलीअ जे हथ खां समझो हदीस उठन जो पाखड़न जो ॾाकिन ठाहिण खां बाद हथ